बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अॼु जो ही दर्स आहे मसाइल गुस्ल, तड़ जा मसला। तड़ जे असबाब मां जिन जिन सबबनि जे करे गुस्ल ज़रूरी थी पवंदो आहे, फ़र्ज़ थी पवंदो आहे, उन्हनि में कुछ असबाब इहे आहिनि। पहिरें नंबर ते मनी जो पंहिंजी जगह खां शहवत सां जुदा थी करे जिस्म खां ॿाहिरि निकिरणु, इन सां गुस्ल लाज़मी ऐं ज़रूरी थी पवंदो आहे। ॿियो आहे इलाज। कहीं मर्द जो आज़ाए ख़ासा जे हशवे के कंहिं आज़ाए ख़ासा में दाख़िल करण सां गुस्ल लाज़मी ऐं ज़रूरी थी वेंदो आहे। टे नंबर ते निफ़ास जे खून बंदि थियण खां पोइ गुस्ल करण बि फ़र्ज़ थी वेंदो आहे। हैज़ जे खून बंदि थियण खां पोइ बि गुस्ल लाज़मी ऐं ज़रूरी थी वेंदो आहे। ऐं हैज़ जे गुस्ल जे फ़राइज़ में जेके शयूं लाज़मी ऐं ज़रूरी आहिनि, फ़र्ज़ जी हैसियत रखनि थियूं, फ़र्ज़ आहिनि, उन्हनि में आहे गुरड़ा करणु, नक में पाणी विझणु ऐं सॼे बदन खे पाणी सां धोइणु। गुस्ल में जेके शयूं वाजिब जी हैसियत रखनि थियूं, वाजिबात मां आहिनि, उन्हनि में पहिरें नंबर ते गुरड़ा करणु, ॿिए नंबर ते नक में पाणी विझणु, टे नंबर ते मर्दनि ऐं औरतुनि खे पंहिंजे गुतियल वारनि खे खोलणु ऐं वारनि खे पुसाइणु, आलो करणु, पाणी पहुचाइणु। चौथे नंबर ते नक जे अंदरि जेको मेल कुचेल वग़ैरह आहे उन खे साफ़ करणु, जेके छिलड़ वग़ैरह ॼमियल आहिनि उन्हनि खे साफ़ करे ताकि पाणी सही नमूने सां उन्हनि ताईं पहुची सघे। इंशाअल्लाह ताला मज़ीद गुस्ल जे मसाइल जे सिलसिले में तफ़सीली मसाइल वक़्तन फ़वक़्तन इंशाअल्लाह ताला बयान थींदा रहंदा।